मेयर मामा के आगा क्यों बाय मुतासर गोठ फैज़ मोहम्मद चांडियो में मुतासरन में चेक विराइण दौरान बदनज़मी थी। इंतजामिया चेक विराइण वारो अमल रोके छॾियो आहे। अहम ख़बर खां की आगाह कई पिया मेहड़ में बाहि मुतासिर गोठ फैज़ मोहम्मद चांडियो में मुतासरन में चेक विरहाइण दौरान बदनज़मी पैदा थी वई। इंतजामिया चेक विरहाइण वारो कम रोके छॾियो। बाहि में सड़ी फौत थी वियल ॿारनि जे वारसनि खे 3 लख रुपया ऐं ज़ख़्मियुनि खे 1 लख रुपया चेक ॾिना विया, जॾहिं त सड़ी वियल 75 घरनि जे मालिकनि विच में 1 लख रुपयनि जा चेक विरहाइण दौरान बदनज़मी पैदा थी वई। अवां खे अहम ख़बर ॾियूं पिया मेहड़ मां, जिते बाहि मुतासिर गोठ फैज़ मोहम्मद चांडियो में मुतासरन में चेक विरहाइण दौरान बदनज़मी पैदा थी। इंतजामिया चेक विरहाइण वारो कम रोके छॾियो। बाहि में सड़ी फौत थियल ॿारनि जे वारसनि खे 3 लख रुपया ऐं ज़ख़्मियुनि खे 1 लख रुपया ॾिना विया, जॾहिं त सड़ी वियल 75 घरनि जे मालिकनि विच में 1 लख रुपयनि जा चेक विरहाइण दौरान बदनज़मी पैदा थी। तव्हांखे मेयर मां आगाह कयूं पिया बाहि मुतासिर गोठ फैज़ मोहम्मद चांडियो में मुतासरन में चेक विरहाइण दौरान बदनज़मी थी आहे। इंतजामिया चेक विरहाइण वारो अमल रोके वरितो आहे। तफ़सील वठंदासीं मेयर मां मंज़ूर मैसर खां। मंज़ूर, आगाह कजो, छा तफ़सील? जी, मां तव्हांखे ॿुधायां त पाकिस्तान नेशनल डिज़ास्टर मूवमेंट अथॉरिटी पारां जेके गोठ फैज़ मोहम्मद चांडियो जी मुतासिर बाहि मुतासिर सां लाइ जेके फौती थी विया ॿार उन लाइ 3 लख रुपया ऐं 4 ज़ख़्म ऐं 1 लख रुपया चेक उन्हनि खे ॾिना विया, तॾहिं त NDA पारां जेके ॻोठण जो नुक़सानु थियो उन लाइ फी ॻोठाणे खे 75 ॼणनि जी लिस्ट ठाहे 1 लख जा चेक विरहाइण दौरान जेका बदनज़मी जी तकलीफ़ वर चढ़ी वई। ॻोठाणनि पारां लिस्ट ते एतिराज़ करे ऐं उते शदीद नारेबाज़ी बि कई वई। हिननि चयो आहे त DC दादू असां जेको नुक़सान जो काथो आहे उन घटि लॻायो आहे, जंहिं सबबु उहा जेका चेक विरहाइण वारी तकलीफ़ हुई वध में रोके वई। NDM जा ऑफिसर बंदि करे ऐं हलिया विया आहिनि ऐं ॻोठाणनि में इन दौरान सख़्तु बदनज़मी छिकतान थी पई ऐं हुननि एहतजाज कयो आहे त असांजो नुक़सानु वधीक थियो आहे ऐं 75 माण्हुनि जी लिस्ट असां सां नाइंसाफ़ी आहे। जी ठीकु आहे, वञी महिरबानी मंज़ूर तफ़सील खां आगाह करण जे लाइ।